नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना वॻे वधीक 19 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि जो अंग वधी 4854 थी वियो। कोरोना में 764 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। 53 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची में अॼु 1260, हैदराबाद में 252, सखर में 111, जामशोरो में 51, लाड़काणे में 44, दादू में 34 ऐं बदीन में 28 कोरोना जा नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध में 24 कलाकनि दौरान कोरोना वॻे वधीक 19 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतियुनि जो अंग वधी 4854 थी वियो। कोरोना में 764 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। 53 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची में अॼु 1260, हैदराबाद में 252, सखर में 111, जामशोरो में 51, लाड़काणे में 44, दादू में 34 ऐं बदीन में 28 कोरोना जा नवां केस ज़ाहिर थिया आहिनि।